अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी मुङनि जी दाल जी रेसिपी। मुङनि जी दाल साई दाल जेका खलन सूधी हिकिड़ी हूंदी आहे छिलियल मुङनि जी दाल, हीअ खलन सूधी मुङनि जी दाल है। आज मैं आपके साथ मूंग की दाल की रेसिपी शेयर कर रही हूँ। ये छिलके वाली मूंग की दाल है। इसको साफ़ करके 1 घंटा भिगो दिया था और अभी थोड़े से पानी में इसको मैंने पका दिया है और ये थोड़ा टाइम लेती है गलने में। ये दाल थोड़ो वधीक टाइम वठंदी आहे आम दाल खां, थोड़ी देर सां ॻरंदी आहे। इन लाइ हिनखे आख़िर में जॾहिं हिकु त हिन में पाणी थोरो विझिजे ऐं पोइ जॾहिं पाणी सुकण लॻे थोरो बचे त उनखे वरी पोइ हल्की बाहि ते दम ॾेई छॾिजे। हाणे उनखे दम में ॻारिबो आहे जीअं चांवरनि खे दम ॾिबो आहे। त हीअ हाणे हिकिड़ो कटियल साओ मिर्च, एक कटी हुई हरी मिर्च है, इसको मिक्स करके मैं इसको फिर थोड़ी देर के लिए दम पे लगा देती हूँ। अञा मां हिनखे 2 मिंट पचाईंदमि जीअं मिर्च जी ख़ुशबू जेका हिन में चङी तरह सां अची वञे, रची वञे। उन खां पोइ अॻियां प्रोसेस कंदासीं। हाणे ये दाल मुझी चंगी तरह से गरी वही है। अच्छा, इसको ज़्यादा घोटते नहीं है हम, थोड़ा सा कोशिश करते हैं थोड़ी सी घुट जाए और कुछ खड़ी खड़ी साबित भी रहे। ठीक है, तो इनके घणो असां न घुमाईंदासीं त जीअं बिल्कुल ही महटिजी न वञे, थोड़ी थोड़ी सजी हुजे किथां बि। ही मूं वटि 1/2 कप दाल आहे। हाणे मां हिन में लूणु विझां थी 1 टीस्पून। तहाँ पानी मर्जी के मुताबिक इनमें लूण शामिल कर सको था। 1 टीस्पून मैंने नमक डाल दिया है। अभी मैं इसकी आग थोड़ी सी बढ़ा रही हूँ और दाल इसको इतना घुटना चाहिए जितनी ये थोड़ा बहुत घुमाने से, चम्मच चलाने से खुद ब खुद घुट जाए। ज़्यादा कोशिश नहीं करनी। ही गिदामड़ी जो पानी है जंहिंमां मां हिन जूं खखड़ियूं गोरा गिदामड़ी जा कढी छॾिया आहिनि, गुठलियाँ मैंने निकाल दी। इमली का पानी है, ये भी मैं पूरा नहीं डालूँगी क्योंकि अगर ये ज़्यादा खट्टा हो जाए तो फिर अच्छा नहीं लगता। घनी तेज़ खट्टी दाल भी कंहिंखे नथी वणे। ठीक है, हाँ हिन बाहि थोड़ी मां तेज़ कई आहे त जीअं हीअ पचे। अच्छा, गिदामड़ी जो पानी विझण खां पोइ तव्हांखे जेतिरो हिनखे छिडरो करणो आहे थोड़ो सादो पानी मिलायोसि। ठीक है, आप इसको जितना पतला रखना चाहें इसमें थोड़ा सा फिर सादा पानी मिला लें। अच्छा, क्योंकि इसको हम घोटते नहीं हैं इसलिए हम इसको ज़्यादा पतला नहीं बनाते, थोड़ा सा हल्का सा गाढ़ा रखते हैं। असां हिनखे महटियूं नथा, इन जे लाइ असां हिनखे घणो पाणी न विझंदासीं। घणी छिडरी कंदासीं त पोइ दाल अलॻि ऐं पाणी अलॻि नज़र ईंदो। ठीक आहे, ऐं हेॾा हिन पासे ॿिए चुल्हे ते ये 1/2 टीस्पून जीरो अच्छो, सफ़ेद ज़ीरा 1/2 टीस्पून, उसमें थोड़ा सा नमक दाल के हिसाब से ऑयल दाल के हिसाब से ऑयल डाल दें और उसमें इसको ज़ीरे को कड़कड़ाएंगे। ये है हमारा बघार। ठीक है, सो इन दाल जी जेका राई है उहा आहे असांजो जीरो थोड़ो असां टिड़काईंदासीं तेल में ऐं पोइ असां हिन में दाल में शामिल कंदासीं। हेॾा असां पंहिंजी दाल खे एतिरो पचायूं था जो ही पाणी पची वञे, जेको असां कचो पाणी विधो आहे इहो असांजो पची वञे। ये ॾिसो दाल चङी तरह बॉयल थी वई आहे। ठीक है, लूण चखणु घुरिजे, नमक ज़रूर चखना चाहिए। पहले हमेशा उसूल ये होना चाहिए कि कम डालें और उसके बाद चख लें, ज़रूरत हो तो फिर उसको थोड़ा सा और शामिल कर सकते हैं। और ज़ीरे को इतना पकाना है कि बस ये इसकी खुशबू आने लगी। इसको जल के काला नहीं होना चाहिए बिल्कुल भी। ठीक है, सड़न न घुरिजे। जीरो असांजो सिर्फ भुॼी वञे, उनजी जॾहिं खुशबू उथण लगे, थोड़ो हल्को कलर चेंज थे तो बस तव्हां दाल में शामिल कयो। हाणे दाल जी बाहि मां बंद थी कयां, इसकी आग मैंने बंद कर दी है क्योंकि अच्छी तरह से दाल जो है वो बॉयल हो चुकी है। अब मैं इसमें डाल रही हूँ हरा धनिया। ठीक है, धाणा भी मां हमेशा चवंदी आहियां त पूरा सारा विझो, मुनासिब विझो, ईअं न थिए त बिल्कुल ही साओ लगे। जेका बि शइ तव्हां पचायो बजाए थोड़ो सुठो ज़ाइको अचण ॾे, ईअं लगे त गाह पिया खाऊं। ये असांजो हेॾा राई बिल्कुल तैयार है। ये बघार मेरा बन चुका है। अभी मैं इसको डाल रही हूँ इसमें दाल में। और हमेशा सब जानते हैं, सबको पता है, ये उसूल है कि हम थोड़ी सी फिर बाद में दाल हो या जो भी चीज़, जिस भी चीज़ का हम बघार देते हैं ना, तो वो हम उस फ्राइंग पैन में दाल या कोई भी चीज़ है थोड़ी सी डाल के उसको अच्छी तरह से साफ़ कर देते हैं। ठीक है, तो ये मुझी मज़ेदार जेका है मुङनि जी दाल खलन वारी साई दाल, उनकी रेसिपी मुझी तैयार है। सो उम्मीद है तव्हांखे वणी हूंदी। ये हल्की फुल्की चांवरनि सां खाइण लाइ, पराठे सां खाइण लाइ या मंझंदि जो पचायो चपाती सां खाई सघो था। ज़रूर ठाहियो ऐं मूंखे मोट ॾिजो तव्हांखे कीअं लगी। उम्मीद आहे तव्हांखे वणी हूंदी। सो वणी हुजे तो ज़रूर लाइक कयो ऐं
जेको आहे वीडियो शेयर कयो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो त जीअं मुस्तक़बिल में बि अगरि मां अञा कुझु सेखारियां त उहो तव्हां आसानी सां ॾिसी सघो। सो उमेदु आहे त तव्हां ट्राई कंदव। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, पंहिंजी ॿोली सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो ऐं खाधो हमेशह प्यार सां पचायो। सो इंशाल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां कंहिं सुठी शइ सां वरी तव्हां सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं अल्लाह वाही।